अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरे बाबर क्या हाल है? बाइक पड़ी थी यार। जिससे नई बाइक कती तुम्हें? अरे बाइक पड़ी थी। बाइक वरती ये तो वरती यार। हाँ घणे वरती थी? पेट्रोल महंगो है ना? पेट्रोल 80,000। 80,000 में वरती थी। अरे वाह यार, मूंखे बाइक वठणी आहे, शौक़ थी पियो आहे पर मां सिखियल न आहियां। महिरबानी करे भाउ माण्हू मूंखे सेखार त मां बि वठां न, मां बि हलायां, गॾु हलायूं। पेट्रोल महंगो है, पेट्रोल पे भराई। मां 50 जो पेट्रोल विझाईंदो तव्हां। 50 जो छा मिलंदो? चलो 60 जो तो विझायां। हल सही है क्यों? ब्रेक। तो कच्चे ने ब्रेक वठ। ओह नो। अरे ब्रेक तो तुझे हाथ में ही ना। यार विसरी वही ने।